नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। खैरपुर खां ख़बर ॾींदा आहियूं। खैरपुर भरिसां ॻोठ साईंदाद कटोर में कटोर बिरादरी जे माण्हुनि पंहिंजनि ई औरतुनि ऐं ॿारनि खे साण करे शालती थाणे जी पुलिस ऐं मगसी बिरादरी जे ख़िलाफ़ एसएसपी ऑफिस खैरपुर जे अॻियां कल शाम जो औरत जो लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं जी अॻवानी लतीफ़ अली कटोर, दोदो कटोर, नियाज़ अली, गुलाम जाफ़र ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिन मीडिया वारनि खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु साॻी ॻोठ जे रवासिन हाजी सादिक मगसी जी ॿकरी चोरी थी हुई। अहिड़ी चोरी जा पहिरा जासूसी कुतनि ज़रिए खणाया विया, जेके ॼाणी वाणी असांजे घरनि में हणाया विया। जंहिं वाक़े जो केस असांजे नौजवान ते दाख़िल कयो वियो। बाद में असांजा नौजवान शालती पुलिस गिरफ़्तार करे वई हुई। बाद में असां नौजवान खे अदालत मार्फत ज़मानत ते आज़ाद करायो हो, जंहिं तां मच्छर जी जवाबदार धुर हिकु दफ़ो ॿीहर काल्ह सुबुह जो असांजे घर ते हथियारनि जे ज़ोर ते हमिलो कयो। अहिड़े वाक़े में ज़ुल्फ़कार मगसी गुलाब ऐं ॿिया मुलविस हुआ। हमले दौरान असांजे औरतुनि ऐं मर्दनि मथां लठुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे असांजे औरतुनि ऐं मर्दनि खे ज़ख़्मी हालत में छॾे फ़रार थी विया, जंहिं जे नतीजे में मसमात साज़ल ज़ाल गुलाम अली कटोर जेका मौक़े ते फ़ौत थी वई। जंहिं वाक़े जो असां इतला शाह लतीफ़ थाणे ते खणी वियासीं त शाह लतीफ़ पुलिस जवाबदारनि जी वंगार वेंदे असांजे मथां ॾमरजी पई ऐं असांजा बंदा नौजवान गुलाम कादिर ऐं परवेज़ अली कटोर खे लाकअप करे छॾियो। जॾहिं त शाह लतीफ़ पुलिस असांजो केस दाख़िल करण जे लाइ बि तयारु न आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।